बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों, अॼु सबक़ 11 दर्जे 8 मां, जंहिंजो उनवान आहे शहरी बचाव जी सिख्या। पहिरें हिन सबक़ जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल के सब्सक्राइब, वीडियो के लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक़ जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ जंगियूं माना लड़ायूं। लफ़्ज़ ज़माने माना दौर। लफ़्ज़ तबाह माना बर्बाद। लफ़्ज़ ख़बरदार माना होशियार। लफ़्ज़ रोशनी माना सोझरो। लफ़्ज़ मुख्तलिफ माना जुदा। लफ़्ज़ हिदायतूं माना नसीहतूं। लफ़्ज़ खाक माना मिट्टी। लफ़्ज़ ख़तरनाक माना खौफनाक। लफ़्ज़ साबित माना ज़ाहिर। लफ़्ज़ मुख्य माना अहम। लफ़्ज़ अफ़वाह माना कूड़ियूं ॻाल्हियूं। लफ़्ज़ मुकमिल माना पूरो। लफ़्ज़ इमदाद माना मदद। लफ़्ज़ आफ़तूं माना मुसीबतूं। पोइ लफ़्ज़ आहे अॻें माना गुज़रियल। लफ़्ज़ किला माना कोट। लफ़्ज़ जानियूं माना हयातियूं। लफ़्ज़ ट्रेनिंग माना तरबियत। लफ़्ज़ रसियो माना पुख़्तो। लफ़्ज़ हौसले माना हिम्मत। लफ़्ज़ बचाव माना हिफ़ाज़त। लफ़्ज़ सिख्या माना तरबियत। लफ़्ज़ भाङो माना हिस्सो। लफ़्ज़ बुलंद माना मथाहूं। लफ़्ज़ ख़तरे माना खौफ। लफ़्ज़ मुयस्सिर माना मौजूद। लफ़्ज़ हमले माना काह। लफ़्ज़ तहरीक माना हलचल। लफ़्ज़ ज़ख़्मी माना फटियल। पोइ लफ़्ज़ आहे इंतज़ाम माना बंदोबस्त। लफ़्ज़ बहाल माना जारी। लफ़्ज़ हिकदम माना यकदम। लफ़्ज़ डिफेंस माना बचाव। लफ़्ज़ मेरांझिरो माना मेरड़ो। लफ़्ज़ नुक्स माना ख़राबी। लफ़्ज़ ब्लैकआउट माना ऊंदाहि या रोशनी बंदि करणु जंग जे ख़तरे सबबु। पोइ लफ़्ज़ आहे नास माना चट। लफ़्ज़ सिविल माना शहरी। लफ़्ज़ ज़्यादा माना घणो। लफ़्ज़ खाही माना ऊन्ही खॾ। लफ़्ज़ पल माना सात या घड़ी। लफ़्ज़ खंदक माना ऊन्ही खॾ या खाही। लफ़्ज़ रज़ाकार माना मुफ़्त में कमु कंदड़। मश्क अलिफ़ हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। नंबर पहिरियों सवाल, अॻें ज़माने में शहरी बचाव लाइ कहिड़ा उपाय वरिता वेंदा हुआ? जवाब, अॻें ज़माने में शहरी बचाव लाइ क़िला ठाहिराया वेंदा हुआ। दुश्मन खे रोकण लाइ क़िलनि जे ॿाहिरां खाहियूं खोटायूं वेंदियूं हुयूं। नंबर ॿियो सवाल, हवाई हमले वक़्तु बचाव कीअं कजे? जवाब, हवाई हमले वक़्तु कंहिं खाही या तहखाने में पनाह वठी बचाव करे सघिजे थो। नंबर टियों सवाल, सिविल डिफेंस जे अमले जा
कहिड़ा कम आहिनि? जवाब, सिविल डिफेंस जे अमले जा हेठियां कम आहिनि। हवाई हमले वक़्तु गुग्गूअ ज़रिए इतलाउ ॾींदो आहे। जंग दौरान ब्लैक आउट कराईंदो आहे। खंदकूं या खाहियूं खोटाईंदो आहे। माण्हुनि खे हमले वक़्तु हौसलो ॾींदो आहे। ग़लति अफ़वाहुनि जी तरदीद कंदे सही ख़बर ॾींदो आहे। बचाव जूं सूरतूं ॿुधाईंदो आहे। ॿोॾ में सतायलनि खे पाणीअ मां कढंदो आहे। किरियल जायुनि मां लाश कढी दफ़नाइण जो बंदोबस्तु कंदो आहे। ज़ख़्मियुनि खे इस्पताल पहुचाईंदो आहे। बाहि लॻण जी सूरत में बाहि विसाइण जी कोशिश कंदो आहे। जंग दौरान बंदि थियल रस्ता खोले अच वञ जे लाइक़ु बणाईंदा आहिनि। बिजली, गैस ऐं पाणी में कंहिं बि नुक़्स खे बहाल कंदा आहिनि। नंबर चोथों सवाल, रज़ाकार अमले जो कहिड़ो कमु आहे? जवाब, रज़ाकार अमले खां रिज़र्व्ड पुलिस जो कमु वरितो वेंदो आहे, छाकाणि त पुलिस अमले खे जंगी मुहाज़ ते घुरायो वेंदो आहे। तंहिं करे उन जी जाइ ते रज़ाकार अमले खां कमु वरितो वेंदो आहे। हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लिखी पंहिंजनि जुमलनि में कमाणियो। लफ़्ज़ आहिनि बचाव, खंदक, रज़ाकार, ब्लैकआउट, बहाल। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं ऐं उन्हनि खे जुमलनि में इस्तेमालु कंदासीं। लफ़्ज़ आहे बचाव माना हिफ़ाज़त। जुमिलो लिखंदासीं, गुज़िरियल दौर में शहरी बचाव लाइ क़िला ठाहिराया वेंदा हुआ। पोइ लफ़्ज़ आहे खंदक माना खॾ। जुमिलो लिखंदासीं, हवाई हमले दौरान माण्हुनि खे खंदक में पनाह वठणु घुरिजे। पोइ लफ़्ज़ आहे रज़ाकार माना मुफ़्त में कमु कंदड़। जुमिलो लिखंदासीं, रज़ाकार अमलो जंग दौरान पुलिस जी जॻह ते कमु कंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे ब्लैक आउट माना ऊंदा आहे। जुमिलो लिखंदासीं, हवाई हमले दौरान ब्लैक आउट कयो वेंदो आहे। पोइ लफ़्ज़ आहे बहाल माना क़ाइमु। जुमिलो लिखंदासीं, सिविल डिफेंस जो अमलो बिजली, गैस ऐं पाणी जी सप्लाई खे बहाल कराईंदो आहे। जीम, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जा ज़िद लिखो। लफ़्ज़ आहिनि जंग, इख़्तिलाफ़, बर्बाद, ज़रूरी, नुक़सान। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़नि जा ज़िद लिखंदासीं। लफ़्ज़ जंग, ज़िद अमुन। लफ़्ज़ बर्बाद, ज़िद आबाद। लफ़्ज़ नुक़सान, ज़िद फ़ाइदो। लफ़्ज़ इख़्तिलाफ़, ज़िद इत्तफ़ाक़। लफ़्ज़ ज़रूरी, ज़िद गैर ज़रूरी। दाल, हेठि ॾिनल ख़ाल भरियो। जी दोस्तों, हाणे ही ख़ाल आहिनि, इन्हनि खे भरींदासीं। नंबर पहिरियों ख़ाल, सिविल डिफेंस जो ही अमलो हर क़िस्म जा ख़ाल कम सरअंजाम ॾींदो आहे। ख़ाल में लिखंदासीं इमदादी। नंबर ॿियो ख़ाल, ख़तरे जी सायरन वॼण सां मुकमिल ख़ाल कबी आहे। ख़ाल में लिखंदासीं ब्लैक आउट। नंबर टियों ख़ाल, शहर जी हिफ़ाज़त लाइ ख़ाल खां कमु वरितो वेंदो आहे। ख़ाल में लिखंदासीं रज़ाकारनि। नंबर चोथों ख़ाल, किथे का बाहि लॻंदी आहे त यकदमि उते पहुची
उन जे ख़ाल जी कोशिश कंदो आहे। ख़ाल में लिखंदासीं विसाइण। हेठि ॾिनल जुमलनि मां फ़इल मुतअदी मारूफ़ ऐं मुतअदी मजहूल जुदा करियो। जी दोस्तों, हाणे ही जुमला आहिनि, हिननि में फ़इल मुतअदी मारूफ़ ऐं फ़इल मुतअदी मजहूल जुदा जुदा करे लिखंदासीं। जुमिलो पहिरियों, किताब प्रेस में छपियो वियो। जुमिलो फ़इल मुतअदी मारूफ़ जो आहे। जुमिलो ॿियो, किताब छपिजे थो। जुमिलो फ़इल मुतअदी मारूफ़ जो आहे। जुमिलो टियों, शाह जो मेलो ॾिसबो। जुमिलो फ़इल मुतअदी मजहूल जो आहे। जुमिलो चोथों, काल्ह मानी खाधी वई। जुमिलो फ़इल मुतअदी मजहूल जो आहे। जुमिलो पंजों ऐं आख़िरी, सुभाणे ख़त लिखबो। जुमिलो फ़इल मुतअदी मजहूल जो आहे। वाओ, पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखी खेसि शहरी बचाव बाबति ॼाण ॾियो। जी दोस्तों, हाणे पंहिंजे दोस्त ॾांहुं ख़त लिखंदासीं। भिटशाह 6/1/2026। बख़िदमत जनाब प्यारा अब्दुल सत्तार साहब, सदा ख़ुश हुजो शाल। अस्सलामु अलैकुम। जी लिखिजे थो त हिते सभु ख़ैरु आहे। उम्मीद त अल्लाह ताला जी फज़ुल व करम सां अव्हां ॾांहुं बि ख़ैरु हूंदो। आमीन। अहवाल हिन रीति आहे त अव्हांखे उहो ॿुधी ख़ुशी थींदी त मां हिन साल 7वीं क्लास पास करे 8वीं क्लास में पढ़ां थो। असांजे सिंधीअ जे किताब में शहरी बचाव बाबति हिकु दिलचस्प मालूमाती सबक़ु आहे, जंहिं मां कुझु अहम ॼाण अव्हांखे ॾियणु ज़रूरी सम्झां थो। प्यारा दोस्त, जॾहिं बि मुल्क ते जंग मुसलत थींदी आहे त शहरियुनि खे घुरिजे त शहरी बचाव लाइ हासिल कयल मालूमात मुताबिक़ पंहिंजी हिफ़ाज़त कनि। गुघू ॿुधणु शर्त हिफ़ाज़ती खाहियुनि में वञी वेहनि। रोशनीअ वारियूं सभु शयूं बंदि करे छॾीनि। पंहिंजो हौसलो बुलंद रखनि। अफ़वाहुनि ते कन न ॾियनि। खाही न हुजण जी सूरत में खुलियल मैदान में वञी ऊंधे मुंहुं सुम्ही रहिजे ऐं ॾंदनि जी विच में कपिड़ो विझिजे ऐं वधीक मालूमात शहरी बचाव जी तनज़ीमनि सां राबितो करे हासिल करे सघिजे थी। उम्मीद त दोस्त ही मालूमात अव्हांखे पसंदि ईंदी। अल्लाह ताला असां सभिनी खे हर ॾुखे वक़्त खां बचाए। आमीन। फ़क़ति तुंहिंजो दोस्त अब्दुल गफ़ार शहाणी, भिटशाह।